Now I would like to invite Eli Baksh Bikak from the GS Sindh Qaumi Mahaz to come and present his views or the views of the party in maybe 8 minutes. Thank you very much, sir. साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मुझा धरती जा वारसो जीए सिंध। मूं शुरुआत मुर्शिद लतीफ़ जे इन बैत सां इन करे कई आहे त असां सिंधी हमेशा दुआऊं पाण खे ॾींदा आहियूं ऐं सॼे आलम खे ॾींदा आहियूं। हिन में छा साईं चए थो त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद। माना सिंध सुखी हुजे, सिंध आबाद हुजे, उन सां गॾु उन जा पाड़े वारा या पंजाब आहे या अफ़गानिस्तान आहे, उहे सुखी हुजनि त उहे पंहिंजे घरनि में रहनि, हेॾां असां ॾे न अचनि, न असांजो पाणी रोकीनि। त अॼु ही जेको साना वारनि दोस्तनि ही जेको प्रोग्राम कयो आहे, मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो, छो त हमेशा जॾहिं बि सिंध ते का ॾुखियो वक़्तु आयो आहे त इहे साना वारा दोस्त हमेशा हिते कराची में ईंदा आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो सिंध जी मालिकी वारसी कंदा आहिनि। दोस्तो, पाणी जो जेसि ताईं मसइलो आहे, ही जेके 6 कैनाल आहिनि, ॾिसो हाणे हिते तक़रीर करण जी ज़रूरत न आहे। असांजो माहिर साईं नसीर मेमण वेठो आहे, साईं मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी वेठो आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, उहे सभु तव्हांखे ॿुधाईंदा ऐं उहा सभिनी खे मालूमात आहे त इहे 6 कैनाल जेके आहिनि असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहिनि। 1853 खां वठी 150 साल खां पंजाब असांजो पाणी रोके वेठो आहे। 47 खां त पोइ जेको असांजे सिंध सां भींग थी आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। हिन मुल्क जे वजूद में अचण खां पोइ असांजूं ज़मीनूं, असांजा वसीला, असांजा ॿेट, असांजा समुंड सभु खणी विया। पाणी जेको ज़िंदगी ऐं मौत आहे, पाणी जे लाइ केतिरा एहतजाज छा आहिनि। पहिरीं कालाबाग डैम जे लाइ लखनि जी तादाद में असांजे सभिनी पार्टियुनि वॾा एहतजाज कया, उनखे रोकण जी वॾी कोशिशि कई वई, पर हिन मुल्क जे 3 असेंबलियुनि वॾी अक्सरियत सां कालाबाग डैम जी जेका करारदाद मंज़ूर करे उनखे ख़तमु कयो। पर उहो रिंगट अञा ताईं उन पंजाब जो हले पियो, उहो पाणी वारो मसइलो अञा ताईं हले पियो। पर हिन 72 खां वठी जेका हिन मुल्क ते जेका हुक्मरानी आहे पीपुल्स पार्टी जी, जंहिं अॼु तक सॼो हिन मुल्क ख़ासि करे सिंध जी भींग कई आहे। पहिरीं चश्मा लिंक कैनाल ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिर्फ़ु इन करे ठाहियो त बाबा जॾहिं ॿोॾि ईंदी त पाणी जेको सो रोकियो वेंदो। पर तव्हां ॾिठो हूंदो सिंध में पाणी हिकिड़ो फुड़ो कोन आहे, उहो चश्मा लिंक कैनाल हले पियो। अॼु ही जेके 6 कैनाल आहिनि, अॼु ही जेके 6 कैनाल आहिनि, उन ते बि अरसा जी मीटिंग 8 जुलाई 2024 ते आसिफ ज़रदारी उन जे मथां साइन करे ऐं इहो कमु शुरू कयो आहे ऐं काफ़ी कैनाल तयारु थी विया आहिनि। इहे असांजा एहतजाज, इहे असांजा मुज़ाहिरा, इहे असांजूं बुख हड़तालूं, हुननि जो हुननि ते ज़रो बि असरु नथो पवे। उन लाइ मां इहो गुज़ारिश कंदुसि सभिनी दोस्तनि खे, पंहिंजे क़ौम परस्तनि खे, सॼे सिंधी क़ौम खे त बाबा ख़ुदारा इहो असांजो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सवेरे वठो असां दोस्त साना जे चयो त बाबा इन पाणी जे मसइले खां बि वधीक डॉक्टर शाहनवाज़ जेको उमरकोट में शहीद थियो हो, उहो मसइलो आहे
त मूं चयो साईं इहो मसइलो बि इन करे पैदा कयो वियो हो जो असांजी पाणीअ ख़िलाफ़ ऐं इन कैनालनि ख़िलाफ़ जेका जदोजहद उनखे जेको सो हिकु पासे करे असांजी तवजो हटाई वञे। असां जॾहिं बि का जदोजहद कयूं था या को लिसानी जहिड़ा कराया वञनि था या के मज़हबी जहिड़ा कराए असांजो तवजो उतां हटाई वञे थी, पर हिन वक़्तु असां गॾु आहियूं, हर मौज़ू ते गॾु आहियूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो हिन ऑर्डिनेंस ते, हिन कैनालनि ते जेको अरसा ते हिन आसिफ ज़रदारी साइन कई आहे, उन खां अॻु में उर्दू ॻाल्हाइण वारो जेको सदर हो PTI जो नालो बि सुठो अथसि, आरिफ अलवी, इहो या हिनखे बि ॾिनो वियो, पर हुन चयो बाबा मां हिन ते साइन न कंदुसि छो त ही सिंध सुकी वेंदी। लेकिन असांजा दोस्त हमेशह इहो खणियो वेठा आहिनि ऐं पाणी जो मसइलो हुजे त असां हिन मसइले ते सभु गॾु आहियूं। मां जो सभिनी दोस्तनि खे चवां थो त बाबा पंजाब जा रोड रस्ता बंदि कयो, इहो उन्हनि जी हर जॻह ते बाइकाट कयो ऐं गॾियल जदोजहद कयूं। मां पंहिंजे कॉम्परस दोस्तनि खे सभिनी भाइरनि खे इहो हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त हिन चीज़ खे मामूली न वरितो वञे। हीउ तमामु वॾो मसइलो आहे, तमामु हिकिड़ो ज़िंदगी मौत जो मसइलो आहे जंहिं ते असांखे गॾु थियणु पवंदो। असांजा जेके कल्ह तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते बलोचिस्तान जो सरदार यार मोहम्मद रिंद उहे चए थो त बाबा असां बलोचिस्तान में 1 इंच ज़मीन कोन ॾींदासीं, उहे चाहे भले फ़ौज हुजे, पर असांजा सिंध जा सरदार पाण हिते ज़मीनूं खपाइनि पिया, फाइलूं कच्छ में हणी बैरिया टाउन मलिक रियाज़ जे पोयां घुमनि पिया। त इहा हिकिड़ी तमामु शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु बलोचिस्तान जूं हालतूं ॾिसो। ही रियासत चाहे थी त सिंध में बि अहिड़ियूं हालतूं पैदा थियनि, ही रियासत चाहे थी त सिंधी बि बलोचनि वांगुरु ख़ुदकश बमबार थी अचनि, पर असां अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं, असां सूफ़ियुनि जी सरज़मीन, असां भिटाईअ जा पैरोकार आहियूं। असां पंहिंजी जदोजहद सां, असां पंहिंजे हिन अमल सां हिन सिंध जे लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। साईं अची बीठो आहे, लॻे थो मूंखे वक़्तु वरितो आहे। जी सन।